नाज़रीन, असीं हींअर कड़ियो गांव शहर के वार्ड नंबर 4 में मौजूद आहियूं, जिते एक मिसकीन गरीब पोरियत 2 सालन खां खट ते पियल आहे। हिन घर जो जेको चुल्ह आहे उहो हितां जा रहवासी पाड़े वारा जेको हिननि खे मानी ॾियनि था, उन ते हिननि जो गुज़र आहे। हे मिसकीन जी जेका घर जी सूरत हाल आहे इंतिहाई संगीन सूरत हाल आहे। ॾुख ऐं तकलीफ़नि खे मोह ॾेई रहिया आहिनि। अचो त हिन घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। अब असांखे जी मुंहिंजो घर वारो बीमार आहे, 2 सालनि खां वठी हिनजी टंग ख़राब थी वई आहे ऐं असांखे ॿियो ख़र्चु घर जो न खपे, पर हिनजो इलाजु करायो वञे। मुंहिंजो इहा अपील आहे त मुंहिंजे घर वारे जो इलाजु करायो वञे, इहा असांजी मदद करी वञे। कोरोना बीमारी हले पई, उन करे तव्हांजे घर जो चूल्हो कीअं पियो ॿारे? बसि हिकिड़ो छोकिरो मज़दूरी कंदो हो, उहो बि हाणे जीअं इहो वायरस जे चकर थी वियो आहे, हाणे इहो बि घर वेठो आहे, ॿियो बि कम ते नथो वञे। हाणे पर हिनजी दवाऊं कीअं कराईंदा आहियो? दवाऊं बि हिन जो केॾी महिल किथे महिल केरु ॾींदो आहे बराबरि पैसा, त वरी कंहिं महिल वठी ॾींदो आहे, कंहिं महिल बसि ईअं कंहिं महिल सरकारी था वठंदा आहियूं, पर वठण जहिड़ो हालात कोन्हे। डॉक्टरनि जी पेर कटण जो चयो, एतिरो पैसो असां वटि कोन्हे जो वञी किथे दाख़िल करियूं या कंहिं वॾे डॉक्टर खे ॾेखारियूं। अच्छा, हाणे तव्हां कंहिंखे अपील कंदव? घर में इलाजु कंदा आहियूं। कंहिंखे अपील कंदव? हा, वॾनि माण्हुनि खे, वज़ीर आज़म खे, बिलावल भुट्टो खे, ॿिनि वॾनि माण्हुनि खे इहो अपील करियूं था हिन जो इलाजु करायो वञे। असांखे भले घर जो राशन वाशन न वठी ॾींदो, बसि हिन जो इलाजु करायो वञे। वॾनि माण्हुनि खे महिरबानी करे, असांजे घर में बीमारी, असांजे घर में अटो न आहे, असांजे घर में मानी न आहे। ॿारड़ी जा माण्हू वीचारा ईंदा आहिनि, उतां मानियूं खणी असांखे घर बचनि लाइ ॾेई वेंदा आहिनि, बचा खाईंदा आहिनि त असीं वेठा हूंदा आहियूं। ऐं जेतिरा ॾींहं असांखे थिया आहिनि, असांखे एॾी तकलीफ़ आहे जो असीं ॻाल्हाए नथा सघूं, कंहिंखे कुझु चई नथा सघूं ऐं असीं ॻाल्हाए नथा सघूं, कुझु चयो बि नथा सघूं। महिरबानी करे असांजी मदद ख़ुदा कारण कनि। अची ॾिसनि, हालात असांजा तमामु नाज़ुक आहिनि, तमामु हालात नाज़ुक आहिनि ऐं इन करे महिरबानी सां असांजी मदद कनि। वॾनि माण्हू सभिनि खे इहो अपील था करियूं, अलाह अव्हां खे ख़ुशि रखे, अलाह अव्हां खे वॾी मुराद ॾिनी, अलाह अव्हां खे ख़ुशि रखे। वज़ीर आज़म खे अपील था करियूं त असांखे इलाजु कराइनि। मूंखे खाधो पीतो कोन थो खपे, पर मूंखे मुंहिंजो इलाजु कराइनि ऐं ठीकु थिया, पाण कमाइण जहिड़ो आहियां ऐं पंहिंजी मज़दूरी पाण करे सघां थो ऐं मज़दूरी करियां, मूंखे इलाजु कराइनि मुंहिंजो।